साम्हूं मानसी ब्रह्मभट्ट ईंदी जेकी तव्हांखे ॿुधाईंदी स्त्री नाहे पिरोली। नंढे में तव्हांखे थोरो शॉर्ट में ॿुधायां जेके सभु वेठल जेके आहिनि सभु सिंधी आहिनि, पर इहे छोकिरी हिंदी भाषी आहे, बस हिंदी में तव्हांखे सुठे नमूने ॿुधायां थो। नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। आज मैं मानसी ब्रह्मभट्ट आपके सामने सावित्री हिंदुजा आनंद की एक कविता प्रस्तुत करने जा रही हूँ, जिसका शीर्षक है स्त्री नाहे पिरोली। सुनो भाई साधो समझ समझ जो फेर आहे, सुनो भाई साधो समझ समझ जो फेर आहे। स्त्री नाहे पिरोली, औरत नाहे काठ जी पुतली। स्त्री नाहे पिरोली, औरत नाहे काठ जी पुतली। स्त्री नाहे अबला, औरत नाहे बला बीमारी। नाहे हुए कागज जी पूरी, हुए नाहे का पैर जी जूती। नाहे हुए कागज जी पूरी, हुए नाहे का पैर जी जूती। सुनो भाई साधो समझ समझ जो फेर आहे। स्त्री कुदरत जो आविष्कार आहे, औरत मालिक जो नूर आहे। स्त्री कुदरत जो आविष्कार आहे, औरत मालिक जो नूर आहे। माता जे रूप में महान आहे, पत्नीअ जे रूप में पितवार आहे। भेण जे रूप में सिख स्नेह आहे, सहेलीअ जे रूप में सदा बहार आहे। सुनो भाई साधो समझ समझ जो फेर आहे। स्त्री नाहे पिरोली, औरत नाहे काठ जी पुतली। स्त्री मिसाल लाजवाब आहे, औरत खूबियुनि जी खाण आहे। पुरुष लाइ हम शरीक आहे, औलाद लाइ साक्षात भगवान आहे। स्त्री आनंद जो उपहार आहे, औरत करिश्मो कायनात आहे। सुनो भाई साधो समझ समझ जो फेर आहे। स्त्री नाहे पिरोली, औरत नाहे काठ जी पुतली। थैंक यू।